नासी जाम साबर सां सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत असगर अली शाह अल मारूफ सखी जाम दाता जे सालियाने उर्स जे मौके ते राग रंगची महफ़िल में फनकारन सूफियाणिन कलामन समेत मुख्तलिफ कलाम महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। वधीक तफ़सील इम्तियाज़ कीरियो जी हिन रिपोर्ट में। सिंध जो मशहूर बुजुर्ग हज़रत सैयद असगर अली शाह अल मारूफ सखी जाम दातार जे सालियाने 753 उर्स मुबारक जे 3 ॾींहं वारी आख़िरी तक़रीब सूफ़ी म्यूज़िकल नाइट ज़िले इंतज़ामिया जे सहकार सां थी गुज़री, जंहिंमें सुगड़न डोर बेत ऐं गुजारतूं ॾिनियूं, जॾहिं त सिंध जे मशहूर सूफ़ी रागी उस्ताद बरकत फ़कीर, फरज़ाना बहार ऐं शमन मीरालीअ सुर विखेरिया। आयल ख़ासि महिमाननि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। अॼु 753 उर्स आहे साईं सखी जाम दातार साहब जो, ऐं इहा हिकिड़ी ट्रेडिशन आहे त असीं आख़िरी ॾींहं ते हिकिड़ो महफ़िल मौसीक़ी सूफ़ी राग जो हिकिड़ी महफ़िल सजाईंदा आहियूं। ऐं मूंखे ख़ुशी आहे त हिन में तमामु वॾी तादाद में पार्टिसिपेशन बि आहे माण्हुनि जी। असांजा आर्टिस्ट बि आहिनि, मीडिया आहे, दोस्त बि आहिनि, सिविल सोसाइटी बि आहे। हिन धरती मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। तव्हांजे तवसुत सां मुंहिंजी गुज़ारिश आहे माण्हुनि खे त बराए महिरबानी करे पाण में अमन ऐं भाईचारो करे त मुल्क जी तरक़ी ऐं हितां जे सूबे तरक़ी। तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, अमन वारो पैगाम आहे ऐं जेको आहे तमामु अक़ीदतमंद आहियूं। मां पहिरां बि आयो आहियां ऐं तमामु सुठो प्रोग्राम आहे माशाअल्लाह। ताई बहितरीन इंतज़ाम आहिनि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जा, ऐं तमामु तसली बख़्श स्पेशली फुल प्रूफ सिक्योरिटी रेस्क्यू टीम्स ऐं जेके सहूलियतूं आहिनि सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेके आहिनि तमामु बहितरीन आहिनि, जेतिरी तारीफ़ जेतिरो घटि आहे। ऐं हे मेला जेका आहिनि असांजे सिंध जे कल्चर में हिकिड़ी सिहतमंद रुझान आहे, ऐं जेको असां पंहिंजे सूफ़िया खे सूफ़ी रंग खे असां इहो अॼु भेट ॾियण आया आहियूं ऐं असां दिलि में ॾाढा ख़ुशि आहियूं। साईं महसूसु कयूं था वॾी हस्ती आहे, बुज़ुर्ग आहिनि, माण्हू अचनि था, शिफ़ा मिले थी ऐं असां लाइ फ़ख़्रु आहे। कयूं ऐं अहिड़ा मेला असांजी सिंध जी जान आहिनि, असांजे सिंध जी शान आहिनि, ऐं अहिड़नि मेलनि में मां चवां थी जेके बि असांजा सिंधी आहिनि सभई शिरकत कनि, अहिड़ा मेला थियणु घुरिजनि। मां खोड़ सारा कलाम ॻाया आहिनि ऐं ॻाईंदी बि आहियां। लॻींदो प्यार जे क़ाबिल भली यार ऐं इश्क बुले नू नचावे यार ते नचणा पवंदा आहे। ऐं इन खां अलावा वरी मुंहिंजो हाणे न्यू बि सॉन्ग अची रहियो आहे बाबा बुले शाह सरकार जो, इनशाला तमामु ज़रूरु जल्दी ऑन थी वेंदो। हिननि चयो त औलिया कराम सूफ़ी बुज़ुर्गनि जो दर्स अमुन मोहबत ऐं भाईचारे जो आहे, जंहिंजी हिन वक़्तु असांखे तमामु घणी ज़रूरत आहे। कैमरामैन सनाउल्ला मस्तोईअ सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, शहीद बेनज़ीराबाद।